लाल जा प्रेमी सभई चओ झूलेलाल। अॼु जो दोहो। तुलसी भरोसे राम के निर्भय होके सोए। अनहोनी होनी नहीं, होनी हो सो होए। हिन जो मतलब आहे कि जेको भगवान राम ते ऐं भगवान झूलेलाल ते विश्वास रखे थो, उहो बिना कंहिं डप जे सुम्ही सघे थो। अनहोनी थींदी कोन ऐं जेको थियणो आहे उहो ज़रूर थींदो। चौथे सवाल जो सही जवाब आहे बी। लाल साईं पुगर देव खे अखंड जोत जॻाइण लाइ चयो। सवाल 5, लाल साईं कहिड़े रूप में हमेशा असां सां गॾु आहिनि? ए घोड़े वारे, बी पल्ले वारे, सी जोत, डी साकार रूप। हिन सवालनि जो जवाबु राति जो 10 बजे ताईं कमेंट बॉक्स में ॾेई सघो था।